तव्हांजे इल्म मां, तव्हांजे अखर मां, तव्हांजे शऊर मां, तव्हांजे सुध ऐं समाअ मां, तव्हांजी दानिशमंदी मां, तव्हांजे कलम मां, तव्हांजी चहलकदमी मां, तव्हांजे लफ़्ज़नि मां, तव्हांजे फ़िक्रनि मां, तव्हांजे गुफ़्तनि मां, तव्हांजे अल्फ़ाज़नि मां, तव्हांजे तक़रीरुनि मां, तव्हांजी जिदोजहदुनि मां ऐं तव्हांजे अज़ीम ऐं आला ख़्वाबनि मां, तव्हांजे गुणनि मां, तव्हांजे गट्स मां, तव्हांजे हलत चलत ऐं सोच मां, तव्हांजे फ़िक्र मां, तव्हांजी आइडियोलॉजी मां। वो जो शागिर्द के हुकूक और तालीम की बात करते हैं। Now I would like to call our honorable teacher, mentor, CEO, Indus Knowledge Institute, Sir Sadav Hussain Abbasi. I am requested to kindly come on the monitor for speech. सिंधी ॻोठ जे इलाइक़े में लतीफ़ट तालीम जो, इल्म जो ऐं शऊर जो नज़रियो कहिड़ो आहे? लतीफ़ चए थो त पढ़ियो था पढ़नि कीअं न कढ़नि कुलूब में। लतीफ़ जेका न हिते ॻाल्हि करे पियो त पढ़ियो था पढ़नि कीअं न कढ़नि कुलूब में, जेका मूं हींअर तव्हांखे ॻाल्हि हींअर पे ॿुधाई त लतीफ़ अक्सर माण्हू सिंध जा चवंदा आहिनि पढ़ियो आई कढ़ियो न आई, त असांखे कढ़णो आहे। दुनिया जी कुंड कुड़िची में तमामु डिग्री तालीम आहे, माण्हू सुठी सुठी डिग्रीज़ था खणनि। अब अब डिग्री थी हाणे मुंहिंजी कहिड़े कम जी जॾहिं तूं समाज नथो मटाए सघी। अदा ग्रेजुएट आहियां फलाणी फील्ड में, अदा पोइ समाज त मटाए। जेकॾहिं हिकिड़ो माण्हू इन प्रिविलेज में वेही करे या दावा थो करे त आई एम ग्रेजुएटेड फ्रॉम दैट यूनिवर्सिटी, आई एम ग्रेजुएटेड इन दिस फील्ड, ऐं उनजे बावजूद बि उनजो समाज पुठिते पियल आहे, उनजे शागिर्दनि जा हक़ूक़ खाधा था वञनि ऐं उनजे उस्तादनि जा हक़ूक़ मारिया था वञनि, त आऊं सम्झां थो त इहा डिग्री हीअं फाड़े ऐं उनखे टिश्यू पेपर वांगुरु हीअं वकोड़े ऐं इनखे कंहिं डस्टबिन में उछलाइणु घुरिजे। जेकॾहिं समाज तव्हांजी तालीम सां नथो बदिलिजे अकॉर्डिंग टू द लतीफ़ जो उन ॻाल्हि ते अमल करणो आहे पाण खे। कहिड़ी ॻाल्हि? लतीफ़ चए थो त पाणा ॾोह चढ़नि जीअं वरक वराइनि वितरा, यानी उनखे ख़बर बि आहे, उनखे इहो सुध बि आहे। हिकिड़ो CSS ऑफिसर वॾी वॾी CSS अकेडमी में ज़बरदस्त अंग्रेज़ी तो ॻाल्हाए, पढ़े थो, टेस्टूं पास थो करे, सुठा नंबर्स थो खणे, सॼे पाकिस्तान में पोज़ीशन खणी करे ASP DSP DC या जेका बि उनखे पोज़ीशन आहे उहा उनजे अचे थो। उनजे बावजूद बि सभ खां पहिरियों जेको कमु करे थो सो माण्हुनि जो हक़ मारे थो। त लतीफ़ उनखे चए थो पाणा ॾोह चढ़नि जीअं वरक वराइनि वितरा, ईअं। त लतीफ़ दुनिया, फ़लसफ़ो, अज़ीम सोचुनि, अज़ीम फिक्रनि ऐं अज़ीम माण्हुनि इन शइ खे रद्द करे छॾियो आहे, डिने करे छॾियो आहे, ठुकराए छॾियो आहे त इल्मु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मख़सूस बाउंड्रीज़ जो नालो न आहे। तालीम सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु किताबनि जे ढिग जी कलेक्शन कोन्हे, पर तालीम, इल्मु, शऊर, सुध ऐं समाअ उहो आहे जंहिंसां समाज बदिलिजे। ऐं पाण जेके शागिर्द ते हज़ारे शागिर्द जेके मुंहिंजे साम्हूं वेठा आहियो, तव्हां हज़ारनि सोचनि जा मालिक, त जेका लतीफ़ ते ॻाल्हि पियो करे पढ़ण वारी, उहा ॻाल्हि पियो करे। लतीफ़ चए थो त इल्मु, शऊर, दानाई, अकलमंदी, वाइस, विज़डम, इंटेलिजेंस या नाहे त असां किताबनि जा ढिग पढ़ूं, टेस्टूं पास कयूं, वॾा वॾा मकाला यादि कयूं, सुठा ज़बरदस्त ऐं शानदार आर्टिकल्स लिखूं, सुठा ग्रेड्स खणूं, फर्स्ट सेकंड ऐं थर्ड, हिकिड़ी 7वीं खां 8वीं में, 8वीं खां 9वीं ग्रेड में। अब हिकिड़ो हमरा जेको चए थो 1 क्लास खां 8वीं क्लास ऐं A ग्रेड खयो, इहो इल्मु नाहे। लतीफ़ वटि इल्म कयो आहे। असल इल्मु आहे कहिड़ो? असल तालीम आहे कहिड़ी? असल शऊर आहे कहिड़ो? तव्हांजे इल्म मां, तव्हांजे अखर मां, तव्हांजे शऊर मां, तव्हांजे सुध ऐं समाअ मां, तव्हांजी दानिशमंदी मां, तव्हांजे कलम मां, तव्हांजी चहलकदमी मां, तव्हांजे लफ़्ज़नि मां, तव्हांजे फ़िक्रनि मां, तव्हांजे गुफ़्तनि मां, तव्हांजे अल्फ़ाज़नि मां, तव्हांजे तक़रीरुनि मां, तव्हांजी जिदोजहदुनि मां ऐं तव्हांजे अज़ीम ऐं आला ख़्वाबनि मां, तव्हांजे गुणनि मां, तव्हांजे गट्स मां, तव्हांजे हलत चलत ऐं सोच मां, तव्हांजे फ़िक्र मां, तव्हांजी आइडियोलॉजी मां। हर इंसान ऐं इंसान ज़ात समाज खे बदिलाइण जी कोशिशि करे, हू पाण बदिलजण जी कोशिशि कनि, ऐं जेका वॾे में ॻाल्हि आहे सा आहे त सवाल उथारण जी सघ पैदा करे। इहो आहे इल्मु जेको लतीफ़ इल्म जो